मीरपुर माथिलो वेझो गढ़ी चाकर लग मलाणो बिरादरी के बिन धुरियन विच में चोरी मामले तां झेड़ो थी पयो। जंहिं दौरान गोली लगण सबब गुलाम मुस्तफ़ा पुट मीर मलाणो सख्त ज़ख्मी थी पयो। ज़ख्मी के फौरी तौर DHQ अस्पताल मीरपुर माथिलो मुंतकिल कयो वियो, जिते हू ज़ख्मनि जी सट नसांदे फौत थी वियो। संदसि वारसनि नदीम मलाणो, मोहम्मद मीर मलाणो ऐं ॿियनि जो चवणु आहे त जवाबदार राहिब मलाणो, शबीर मलाणो, नूर मलाणो वारनि क़त्ल कयो आहे। मक़तूल जो लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले कयो वियो। संदसि मड़ घर पहुचण ते घर में कोहराम मतल। नाज़रीन, मीरपुर माथिलो वेझो गढ़ी चाकर में मलाणा बिरादरी जे ॿिनि धुरियनि विच में चोरी मामले तां झेड़ो हिकु ॼणो ज़ख्मी के अस्पताल मुंतकिल कयो वियो, जिते हू ज़ख्मनि जे सट नसांदे फौत थी वियो आहे। लाश घर पहुचण ते घर में कोहराम मतल।